अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ईद स्पेशल आवाज़ किचन। तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं। वॾी ईद आहे। तव्हां बि यकीनन पंहिंजे किचन में बिज़ी हूंदा, ज़बरदस्त क़िस्म जा ताम जेके हिन से पचंदा हूंदा। त दिलि जी गहराइनि सां आवाज़ टीवी जी पूरी मंच जी तरफ़ खां तव्हां सभिनीनि खे जिथे किथे बि तव्हां असांजो इहो आवाज़ जो किचन ॾिसी रहिया आहियो, तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं ऐं ईद जूं खोड़ सारियूं तव्हांखे मुबारकियूं हुजनि। हींअर असांजे किचन में छा ठही रहियो आहे, भई वॾी ईद आहे त यकीनन अॼु असां बि ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ ठाहींदासीं। नमकीन त आहे ई आहे, पर हुन सां गॾु असां मिठो बि ज़रूरु ठाहींदासीं। ईद हुजे, सेलिब्रेशन्स हुजनि त ईअं कीअं थो थी सघे त मिठो तयारु न थिए। अॼु असां स्पाइसी मटन बिरयानी ठाहींदासीं। इन सां गॾु ठाहींदासीं क्रीमी डिज़र्ट जेको मुंहिंजो इलाही फेवरेट आहे। मतिलबु इन में स्टोव इस्तेमालु न थींदो ऐं थधो थधो तव्हां इनखे सर्व कंदव, जल्दी क्विक ठहंदो आहे। छड़ो असां इन जी मिक्सिंग कंदासीं ऐं असांजो जेको इहो डिज़र्ट आहे इहो रेडी थी वेंदो ऐं इहो एॾो मज़ेदारु तयारु थींदो आहे त माण्हू तव्हां खां पुछंदा त भई इन जी रेसिपी छा आहे ऐं इहो तव्हां कीअं तयारु कयो आहे। मिठो त असां तयारु कंदासीं झटपट मिंटनि में। अची था वञूं असां पंहिंजे बिरयानी जी रेसिपी जी तरफ़। मटन बिरयानी ठहे थी त मटन खे असां ॻाइण जे लाइ रखी छॾियो आहे, छो त थोरो वक़्तु घणो थो लॻे मटन खे ॻाइण में पचण में। कुझु बि मां इन में ऐड न कयो आहे, पर हींअर तव्हांजे साम्हूं ई ऐड था कयूं। ओनली पाणी हिन में ऐड कयो आहे, हिनखे बॉइल पिया कयूं। हाणे मां हिन में ऐड थी कयां थोरो साबित गरम मसालो, जंहिंमें तेज़ पत्तो ऐड कयोसीं। थोरो इन में शामिल थी मां कयां ज़ीरो। इन सां गॾु इन में थोरो अञा बि गरम मसालो ऐड कंदासीं ऐं जेके चांवर बॉइल पिया थियनि इन में बि असां गरम मसालो ऐड कयोसीं, थोरो ज़ीरो, थोरा वॾा ऐं नंढड़ा फोटा। अच्छा, इन में बि मां ऐड थी कयां नंढड़ा फोटा। गॾु ई असां हिन जे हिकिड़ो वॾो फोटो ऐड कंदासीं। थोरो मां इन में ज़ीरो शामिल कयो, थोरी लौंग, थोरी दालचीनी जा टुकर इहे ऐड कंदासीं त जीअं असांजो जेको गोश्त आहे उहो इलाही फ्लेवरफुल थी वञे। थोरा दालचीनी जा पीसिस ऐड कयासीं। अच्छा, थोरी कारा मिर्च ऐं लौंग इहे ऐड था कयूं। कारा मिर्च थोरा अची विया, लौंग असां हिन में शामिल कईसीं ऐं जेके चांवर आहिनि हाणे इहे बॉइल थी विया आहिनि त इन्हनि खे छन्नीअ में स्ट्रेन कंदासीं। चलो, तमामु गरम मसालो मां हिन में ऐड कयो ऐं हाणे चांवरनि खे चेक कंदा था हलूं। सुठे तरीक़े सां चांवर असांजा बॉइल थी विया आहिनि त इन्हनि खे मां छन्नीअ में स्ट्रेन थी कयां। चलो जी, चांवरनि खे स्ट्रेन कयो अथसीं। हाणे इहो जेको पैन में मटन असांजो तयारु थो थिए त इनखे ट्रांसफ़र कंदासीं हिन वोक में त जीअं तव्हांखे सुठे तरीक़े सां नज़र बि अचे। ऐं इन में कुझु जेके अज्जा आहिनि उहे बि ऐड था कयूं ऐं इहो छो त ॻरी वियो आहे बिल्कुलु, त हाणे बसि इनखे भुञंदासीं। चलो जी, अच्छा, गरम मसालो इन में ऐड कयो हुअसीं। हाणे मां इन में शामिल थी कयां थोरा ॻाढ़ा बसर, तक़रीबन 2 दरमियाने साइज़ जा तव्हां बसर खणिजो, उन्हनि खे सुठे तरीक़े सां ॻाढ़ो करे उहे असां हिन में शामिल कंदासीं। कुझु हिन में ऐड कंदासीं हाणे स्पाइसिस। अच्छा, स्पाइसिस उहे ई आहिनि जेके तव्हांजे घर में यकीनन मौजूदु हूंदा। थोरो लूणु ऐड कंदासीं, थोरा मिर्च, हेड, लूणु,
लूण शामिल कयोसीं। अच्छा, इन सां गॾु इन में शामिल था कयूं थोड़ी हेड। अच्छा जी, पिसियल ऐं कुटियल इन में शामिल कंदासीं ॻाढ़ा मिर्च, कुटियल ॻाढ़ा मिर्च, अच्छा जी, इहे तमाम शयूं इन में ऐड कयूंसीं। गरम मसालो साबित इन में शामिल कयो अथसीं। सुर्ख बसर मां इन में ऐड किया आहिनि। हाणे असां इन में शामिल कंदासीं थोड़ा स्लाइस में कटियल टमाटा, उहे इन में ऐड था कयूं। अच्छा, 2 खां 3 इन में ऐड कंदासीं टमाटा, सभिनीनि खां अवल मटन खे ॻारियो। ॻारण खां बाद में स्पाइसिस ऐड कंदासीं, टमाटा ऐड कंदासीं ऐं जॾहिं इहे चङी तरीक़े सां इन जो पाणी ड्राई थी वेंदो त पोइ मां इन में ऐड कंदमि थोरो धोरो। धोरे जो पाणी ड्राई कंदासीं। सुठे तरीक़े सां इन खे भुञी करे ॾींदासीं दम। थोड़ा इन में ऐड कंदासीं आलू बुखारा। अच्छा, थूम ऐं अदरक जो पेस्ट मां इन में ऐड न कयो आहे, उहो बि ऐड कंदासीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट अची वियो। इन में शामिल कंदासीं ऑयल। बस हाणे असां इन खे चङी तरह इन खे भुञणो आहे। जेको धोरो आहे उन खे बि थोरो विस्क सां मिक्स कंदा हलूं। नंढड़ो असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ईद जो ॾींहुं आहे। तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं। ऐं अॼु असांजे किचन में बि तयारु थो थिए ढेर सारो खाधा, जंहिंमें मिठो बि ठाहियूं था, नमकीन बि ठाहियूं था। यकीनन तव्हांजे किचन में बि अॼु इलाही मसरूफ़ियत हूंदी, ख़ुशबू हूंदी ऐं ज़बरदस्त क़िस्म जा जेके ताम आहिनि उहे तव्हां तयारु कंदा हूंदा। अॼु असां मटन बिरयानी था ठाहियूं, जंहिंजो जेकॾहिं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। अवल तव्हां मटन खे बॉइल कयो, उन में लूणु ऐड कयो, थूम ऐं अदरक जो पेस्ट, साबित गरम मसालो, इहे तमामु शयूं ऐड करे उन खे बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में हुन में ऐड कंदासीं लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड, अच्छा कुटियल ऐं पिसियल ॿिन्हिनि तरीक़नि जा मां इन में ॻाढ़ा मिर्च ऐड कया। पोइ असां इन में शामिल कयासीं टमाटा ऐं टमाटनि खे बि स्लाइस कयो। उन खे हाणे भुञण ताईं कुक कंदासीं त इन जो जेको पाणी आहे उहो सुठे तरीक़े सां ड्राई थी वञे। बिरयानी जे लाइ जेके चांवर आहिनि उन्हनि खे मां बॉइल करे रखियो आहे। उन में बि थोरो गरम मसालो ऐड कयो,
उनखे बॉइल कयो। हाणे मां थोड़ी दम जी भी तैयारी कंदी थी हलां। अच्छा, हिकिड़ो खणंदासीं लेमन, उन जा स्लाइसिस था कयूं। जेसी ताईं असांजो हे कोरमो जेको आहे उहो तयार थो थिए, त तव्हां थोड़ो दम जो जेको सामान आहे उहो रेडी कंदा हलो। अच्छा, लेमन भी असां हिन में ऐड कंदासीं। हिकिड़ी प्लेट था खणूं जंहिंमें असां तमामु पंहिंजो दम जो मसालो रेडी कयूं। चलो जी, हे अची वियो। लेमन थोड़ा हिन में ऐड कंदासीं। सावा मिर्च, चलो हे अची वियो। थोड़ी मां हिन में ऐड कंदमि धाणा, अच्छा कुछ जेके हिन से दम में ऐड कंदासीं ऐं कुछ ऐड कंदासीं जॾहिं असां हिनखे सर्व कंदासीं। जेके बारीक वारियूं डंडियूं आहिनि कोरमे खे भी चेक कंदा हलंदासीं। थोड़ो मां हिन में अञा ऐड थी कयां ऑयल। अच्छा, थोड़ा हिन में ऐड कंदासीं आलू बुखारा। खटास ईंदी त पोइ जेका बिरयानी आहे उहा मज़े जी लॻंदी। थोरो थोरो हिनखे विस्क था कयूं। अच्छा जी, थोरो हुन में ऐड कंदासीं धोरो। हाणे दम जी जेके भी अज्जा आहिनि उन्हनि खे मां रेडी थी कयां। थोरो अञा भी हिन जो पाणी ड्राई थो थिए त बस अचे वेंदो हिन ते दम। ऐं मां हिन जो थोरो टेस्ट भी करे ॾिसां थी त स्पेशली लूणु मिर्च। चलो जी,
हिन में ऐड था कयूं थोड़ा सुकल कड़ी पत्ता, इन्हनि जो बि फ्लेवर इलाही सुठो ईंदो आहे। ट्राइफल ठाहींदासीं ऐं मिठो तव्हां हिकिड़ो ॾींहुं अॻु में तयारु कयो त तमामु बहितरीनु आहे। लाइट जो इलाही इशू आहे, मिठा जेसीं ताईं ज़बरदस्त तरीक़े जा थधा नथा थियनि त उन्हनि खे खाइण में मज़ो नथो अचे। हिकिड़ो ॾींहुं अवल ठाहियो, ओवरनाइट उन्हनि खे थधो कयो ऐं नेक्स्ट डे तव्हां उनखे सर्व कयो त तव्हांजा जेके बि मिठा आहिनि पोइ उहे तमामु ज़बरदस्त लॻंदा। अच्छा, हे हाणे सुठे तरीक़े सां असांजो जेको कोरमो आहे उहो फ्राए थी वियो आहे। थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं लूणु, ॻाढ़ा मिर्च पिसियल कुटियल, साबित गरम मसालो ऐड कयोसीं, आलू बुखारा शामिल कयासीं, टमाटा ऐड कया अथसीं, थोरो धोरो असां हिन में शामिल कयोसीं। हाणे मां दम जा तमामु जेके अज्जा आहिनि जंहिंमें धाणा आहिनि ऐं हिन सां गॾु लीमो आहे, थोरा सावा मिर्च आहिनि, इहे हिन में ऐड कंदासीं। हिकिड़ो बसि टमाटो था खणूं, चंद स्लाइसिस नंढड़ो वारो था ऐड कयूं, थोड़ा बसि स्लाइसिस इहे दम में ऐड कंदासीं ऐं इनखे 5 खां 10 मिंट ॾींदासीं दम, बसि दैट्स इट। जेतिरा बि ताम ठहनि ईद ते, पर मूंखे इहो लॻंदो आहे त जेका बिरयानी आहे उहा हमेशह ई मोस्ट फेवरेट हूंदी आहे ऐं बिरयानी जी जेका जाइ आहे उहो कोई नथो वठी सघे। हिन तरफ़ हिनखे ट्रांसफर था कयूं। त जीअं असां हिनखे दम ॾेई छॾियो। ऑयल तव्हां ॾिसो त सेपरेट थी वियो आहे बिल्कुलु। हिन में ऐड कंदासीं थोरो पिसियल गरम मसालो, अच्छा थोड़ा मां इन में ऐड थी कयां हमारे पास धनिया, अच्छा हाणे हे अची विया असांजो दम जो तमामु जे मथियां ऐड कंदासीं राइस, अच्छा राइस ऐड करण खां बाद में हिनखे ॾींदासीं दम। थोरो मां हिन में ऐड कंदमि ज़र्दे जो रंग ऐं थोरो केवड़ो शामिल कंदासीं ख़ुशबू जे लाइ। तव्हां वञो, हिकिड़ी नंढड़ी ब्रेक आहे, जल्दी सां ब्रेक वठी अचो ऐं असां तव्हां सां गॾु ई आहियूं आवाज़ जे किचन में। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ईद जो ॾिहाड़ो आहे, तव्हां सभिनीनि खे ईद जूं
खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं। अच्छा, जेका मटन बिरयानी आहे उनखे असां दम ॾेई छॾियो आहे ऐं हिते असां तयारु था कयूं फ्रूट ट्राइफल। अच्छा, फ्रूट ट्राइफल जे लाइ सभिनीनि खां अॻु में असां तयारु कंदासीं कस्टर्ड। बनाना में खणो या स्ट्रॉबेरी, जेको तव्हांखे सुठो लॻे थो उन फ्लेवर में तव्हां जेको कस्टर्ड पाउडर आहे उहो वठो। ऐं मां वटि आहे आई थिंक बनाना फ्लेवर, असां उन में तयारु कंदासीं। पंहिंजे पसंदि जा ऐड कयो हिन में फ्रूट। मां हिन में कुझु कॉकटेल बि शामिलु कयां थी ऐं असां हिन में कुझु फ्रेश फ्रूट बि ऐड कंदासीं। शुगर सिरप में मां डिप कयो आहे एप्पल्स खे, त जीअं हे कारा न थियनि। ऐं जेको फ्रूट आहे हुन में असां वटि पीचिस बि आहिनि ऐं अंब अची विया आहिनि मार्केट में, त अंब आहिनि। हिन सां गॾोगॾु असां वटि आहिनि जनाब कीवी मार्केट में आयल आहे, थोरी तव्हां हिन में कीवी शामिलु कयो। पीचिस आहिनि, जेके तव्हांखे सुठा लॻनि था उहे तव्हां हिन में शामिलु करे सघो था। हाणे मां हितां खणां थी टीस्पून, 4 टीस्पून असां ऐड कंदासीं कस्टर्ड पाउडर। चार, 5 ऐं 6। सुठे तरीक़े सां हिनखे कंदासीं मिक्स। अच्छा, खीर जेको आहे उहो बॉइल थो थिए। बॉइल थियल खीर में असां शामिलु कंदासीं इहो कस्टर्ड पाउडर। हिनजी कंदासीं स्लो। दोबारा से जलाना होगा। सुठे तरीक़े सां कस्टर्ड पाउडर खे मिक्स कजो त कंहिं बि क़िस्म जा जेके लम्स हुजनि उहे न हुजनि कस्टर्ड पाउडर में, न त जेको तव्हांजो कस्टर्ड आहे उन में बि घुटलियूं अची वेंदियूं। सुठे तरीक़े सां हिनखे मिक्स था कयूं ऐं जेको स्टोव आहे उनखे ॿीहर ऑन था कयूं। अच्छा, कस्टर्ड सुठे तरीक़े सां मिक्स करे विस्क हलाईंदा वञूं ऐं कस्टर्ड जो जेको इहो मिक्सचर आहे इहो ऐड कंदा वञूं। अच्छा, इन में ऐड कंदासीं अधु प्याली खंड जी। अगेन मिक्स। अच्छा, कस्टर्ड थोड़ो थधो थी वञे त इन में ऐड कयो हिकिड़ो पैकेट क्रीम जो। त मां क्रीम कढी रखी आहे, मां इन में ऐड थी कयां 200 ml यानी हिकिड़ो पैकेट फ्रेश असांजी जेका डेयरी क्रीम जो पैकेट हुजे उहो ऐड कजो, उनजो फ्लेवर सुठो ईंदो आहे। इहो हिकिड़ो पैकेट इन में अची वियो क्रीम जो। इनखे अञा वरी बि मिक्स कंदासीं।
इन सां तव्हांजो जेको ट्राइफल हूंदो उहो इलाही क्रीमी ऐं ज़बरदस्त तयारु थींदो। त क्रीम ऐड करे हिनखे वरी हिकु दफ़ो सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं। अच्छा, हाणे कयूं था हिनजी लेयरिंग। लेयरिंग जे लाइ मां खणा थी कोई बि अहिड़ो ट्रांसपेरेंट तव्हांजो प्यालो हुजे, कोई बि प्लेटर हुजे जंहिंमें लेयरिंग कयो त सुठी लॻे। अच्छा, सभिनीनि खां अॻु में जेको असांजो इहो थोरो शुगर सिरप आहे इहो मां हेठि ऐड कंदमि। त जीअं इन में असां ऐड कयूं पंहिंजा केक जा स्लाइसिस। छो त जेकॾहिं तव्हां इहो न कंदव न त पोइ इहे इलाही तव्हांखे ड्राई लॻंदा। त थोरो इन में शुगर सिरप ज़रूरी आहे त जीअं इहे ड्राई न लॻनि। बसि इहो ऐड कयोसीं। थोरो अञा मथियां बि मां जेकॾहिं टिन तव्हां वटि न हुजे त थोरो तव्हां शुगर सिरप घर में ठाहे करे उहो तव्हां इन जे मथियां ऐड कयो। अच्छा, जेकॾहिं केक न हुजे त मां डबल रोटी बि ट्राई करे ॾिठी आहे, इलाही मज़े जी लॻंदी आहे। तव्हां डबल रोटी बि हिन में ऐड करे सघो था। बसि थोरो हे सोक थी वञे। अच्छा, जेली बि असां तयारु करे रखी अथसीं। थोरी जेली इन में ऐड कंदासीं। एक्स्ट्रा जेको सिरप आहे उहो कढी था छॾियूं। सोक थियण खां बाद में जेको तव्हांखे सिरप लॻे थो त भई एक्स्ट्रा आहे उनखे तव्हां भले कढी छॾियो। चलो जी, हे अची वियो। अच्छा, हाणे हिन जे मथां ऐड कंदासीं ट्राइफल जेको असां तयारु करे रखियो आहे। क्रीम भी असां हिन में ऐड कई अथसीं। खंड आहे, खीर सां असां हिनखे तयारु कयोसीं। हिकिड़ी लेयर सुठे तरीक़े सां जेतिरो तव्हां हिनखे थधो कंदव एतिरो मज़े जो लॻंदो। बसि थधो जेसीं ताईं सुठे तरीक़े सां न थींदो त तव्हांजो जेको ट्राइफल आहे उहो मज़ेदार न थींदो। ये अची वियो। हाणे थोड़ी इन में लेयरिंग था कयूं। साइड्स असां इन जी बाद में क्लीन कंदासीं। हाणे इन में लेयरिंग थींदी फ्रूट जी। थोड़ा ऐड कंदासीं इन में सूफ। अच्छा, हाफ इन में थोड़ो कॉकटेल मथियां ऐड कंदासीं थोड़ो गार्निशिंग जे लाइ। अंब आहिनि, अंब ऐड था कयूं। चीकू, जेको फ्रूट तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे सुठो लॻे थो बसि तव्हां उहो ऐड कयो। अच्छा, कीवी ऐं जेको कॉकटेल आहे हुनखे मां रखंदमि ऐं गार्निशिंग जे लाइ हिनखे ऐड कंदासीं। थोड़ा अञा सूफ जेके रहिजी विया आहिनि उहे ऐड था कयूं। सूफ इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि ऐं बनाना इलाही सुठो लॻंदो आहे। अच्छा, मां इन जी स्किन रिमूव न कई आहे। जेकॾहिं तव्हांखे स्किन रिमूव करणी हुजे त तव्हां बिल्कुलु कयो। हाणे अगेन इन जे मथां ऐड कंदासीं कस्टर्ड। कस्टर्ड खां बाद में थोड़ो थोड़ो ऐड कंदासीं फ्रूट।
जीअं तव्हांखे सुठो थो लॻे बसि ईअं तव्हां इनखे गार्निश कयो। मथियां थोड़ी क्रीम ऐड कंदासीं, मां वटि जेली आहे उहा ऐड कंदासीं। ज़बरदस्त क़िस्म जो थधो करे तव्हां इनखे सर्व कजो। ईद हुजे, सेलिब्रेशन हुजे ऐं मिठो न हुजे, इहो कीअं थो थी सघे। थोड़ी कीवी ऐड कईसीं, थोरो हाणे मां इन ते ऐड थी कयां कॉकटेल गार्निशिंग जे लाइ। बसि फ्रूट असां हिन में इलाही ऐड करे चुका आहियूं। तो सुठो कलर ईंदो त उहो सुठो लॻंदो। बसि थोड़ी कलर ब्रेकिंग जे लाइ। हे अची वियो। थोड़ी असां जेली तैयार करे रखी अथसीं त जेली ऐड कंदासीं। शर्त इहा ई आहे त तव्हांजो जेको मिठो आहे न उहो ज़बरदस्त थधो हुजे। बसि ऐं जेली जी लेयरिंग तव्हां विच में बि ॾेई सघो था। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे त ब्रेक खां वठूं। ब्रेक खां पोइ त जॾहिं मोटी ईंदासीं तव्हांखे रिकैप बि ॾींदासीं ऐं हुन खां बाद में रेसिपीज़ बि सर्व थींदी। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। ऐं ईद जो ॾिहाड़ो आहे। तव्हां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर आवाज़ जी पूरी सथ खां, मुंहिंजी तरफ़ खां, असांजी पूरी टीम जी तरफ़ खां ईद जूं खोड़ सारियूं लख लख वाधायूं जिथे किथे बि तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो। मिठो असां तयारु कयोसीं। गार्निशिंग ऑलमोस्ट इन जी कंप्लीट आहे। बसि मां हाणे मथियां थोड़ी इन ते क्रीम ऐड कंदमि। इहा गार्निश कंदासीं ऐं बसि दैट्स इट। सुठे तरीक़े सां तव्हां इनखे थधो कयो ऐं थधे करण खां बाद में तव्हां इंजॉय कयो। बसि सुठा कलर्स अची विया आहिनि। ॿियो मज़ीद कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। अच्छा, हाणे अची था वञूं पंहिंजे मटन बिरयानी जी तरफ़, जेका बिल्कुलु रेडी थी वई आहे। थोड़ा इन जे मथियां बि मां ऐड कंदमि सावा धाणा। खे कयूं था मिक्स। खुशबू ज़बरदस्त थी अचे। चलो जी, इनखे कंदासीं मिक्स। बस मिक्स करे इनखे कयूं था डिश आउट।
अच्छा, जेकॾहिं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां त सभिनीनि खां अॻु में तव्हांखे गोश्त खे करिणो आहे बॉइल, ऐं बॉइल करण खां बाद में तव्हां उन में ऐड कंदव साबित गरम मसालो। साबित गरम मसालो ऐड करण खां बाद में थूम ऐं अदरक जो अची वेंदो उन में पेस्ट, उहो तव्हां उन में शामिलु कयो। थोरा उन में ऐड कंदासीं ॻाढ़ा बसर, उहे उन में शामिलु थींदा, ऐं उन सां गॾोगॾु साबित गरम मसालो असां उन में शामिलु कंदासीं। थोरा उन में शामिलु कंदासीं असां टमाटा, ऐं टमाटनि खे ऐड करण खां बाद में उनखे भुञण जे लाइ तव्हांखे रखिणो आहे त जीअं टमाटनि जो जेको पंहिंजो पाणी आहे उहो सुठे तरीक़े सां ड्राई थी वञे। उन खां बाद में हुन में ऐड कंदासीं धोरो ऑयल, इन में शामिलु कंदासीं हाफ कप, ऐं ऑयल खे बि ऐड करण खां बाद में सुठे तरीक़े सां इन जी थींदी भुनाई। जॾहिं बिल्कुलु तव्हांजे कोरमे में ऑयल सेपरेट थी वञे त उन खां बाद में चांवरनि खे अलॻि सां बॉइल कंदासीं, ऐं चांवरनि में बि तव्हां ऐड कंदव साबित गरम मसालो। थोरो तव्हां उन में ऐड कयो लेमन, लूणु तव्हां उन में शामिलु कयो हस्बे ज़रूरत। हिकिड़ो कनी जॾहिं राइस थी वञनि त पोइ उन्हनि खे तव्हां ॾिजो दम। कलरफुल ज़बरदस्त जेका बिरयानी आहे उहा बिल्कुलु तयारु तव्हांजी थी वेंदी। थोरो मथियां ऐड कंदासीं वाइट राइस, वक़्तु बि थी वियो आहे हाणे तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी शेफ़ आबिदा बलोच खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजी तरफ़ खां अगेन आवाज़ जी पूरी टीम जी तरफ़ खां तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं, ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां मुलाक़ात थींदी। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।